सर सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर तव्हां ज़मीर अब्बास साहब आहियो न? यस जेंटलमैन, मां ज़मीर अब्बास आहियां। सर आई एम हुसैन महमूद, मां रेडियो ते प्रोड्यूसर आहियां। अच्छा अच्छा, तव्हांजो नालो ॿुधो आहे मूं ऐं तव्हांजा प्रोग्राम बि ॿुधा आहिनि ऐं शाइरी बि पढ़ी आहे मूं। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। ऐं अक्सर बाख बि अवां जो ज़िक्र कंदी आहे, शायदि तव्हां प्रोग्राम बि कंदी आहे। जी साईं जी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जेंटलमैन, बाख खे अवां मुंहिंजे करे प्रोग्राम ॾिना या हुन में वाकई टैलेंट आहे? न सर अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, बाख तमामु टैलेंटेड छोकिरी आहे ऐं हुनजी परफॉर्मेंस बि तमामु सुठी आहे। बाख वाकई ॾाढी सुठी छोकिरी आहे, हुनजो ख़्यालु रखिजो, पारत अथव। सर तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र रहो। थैंक यू जेंटलमैन। सर तव्हां हिते वेठा आहियो, मां काफ़ी देरि तव्हांजे ऑफिस में तव्हांजो इंतज़ारु कयो। अचो अचो प्लीज़ वेहो। थैंक यू। कल्ह तव्हांजे बाबा साईं सां मुलाक़ात थी हुई किथे? गार्डन में मॉर्निंग वॉक दौरान। कहिड़ी ॻाल्हि बोल थी? बस का ख़ासि ॻाल्हि कोन कयाऊं, तव्हांजो ख़्यालु रखण लाइ चयाऊं। अॻे ॾाढो ख़्यालु रखियो अथनि जो हाणे वतन था पारतूं कंदा। चरी छोकिरी अहिड़ियूं घटि वधायूं हर घर में थींदियूं आहिनि, वॾनि लाइ ईअं न ॻाल्हाइबो आहे। पर सर ओभर त निकिरी वञणु घुरिजे न। पर पंहिंजे घर जूं ॻाल्हियूं ॿियनि खे न ॿुधाइबियूं। एक्सक्यूज़ मी, इहे ॻाल्हियूं मां फ़क़ति अव्हां सां शेयर कंदी आहियां। सर कंहिं महिल वांदा थींदो, घटि में घटि चांहि त पियारियो। बस बाक़ी 5 मिंटनि जो कमु आहे, पोइ चांहि पियूं था। 5 मिंट? सर सलाम वालेकुम सलाम। सर ही तव्हांजो लेटर हिते रिसीव कर। कें ॾिनो बाबा? एसडी साहब मोकिलियो सर। एसटी साहब मोकिलियो? जी। थैंक यू वेरी मच। वेलकम। अच्छा अच्छा बाक अॼु असांजी बाख सांझी छो पई लॻे? ॻाल्हि अहिड़ी आहे। छा ॻाल्हि? मुंहिंजी एंगेजमेंट थी रही है। तो पोइ हिन में मुंहुं सुॼाणे जी कहिड़ी ॻाल्हि आहे? भई मंगणी थी रही आहे, पोइ आसमान त कोन पियो किरे। हेॾी वॾी ख़बर ॿुधण खां पोइ तव्हांखे इहो जुमिलो चवणो हो? न कतई न। मूं वटि बि हिकु वॾी ख़बर आहे तव्हांखे ॿुधाइण जे लाइ। मुंहिंजी ट्रांसफर थी आहे कोयटा। न वाकई? यस। न तव्हां मज़ाक करे रहिया आहियो, है न? न बाक, मां मज़ाक न पियो कयां। अॼु ई ऑर्डर मिलियो आहे ऐं मां सम्झां थो त 3-4 ॾींहंनि में मां रिलीव थी वेंदुसि।